बदीन जे जोड़े मीरपुर ख़ास जी कोर्ट में निकाह करे छॾियो। बेनज़ीर बिनत खैर मोहम्मद कैरी अलादाद लिगारी हाजी हाशिम कॉलोनी शरीयत मोहम्मदी मुताबिक़ शादी कई। जोड़े जो चवण मुताबिक़ असांजे नाले सदाकत अवेस गुड्डू इब्राहिम कहरी मुंहिंजा ऐं मुंहिंजे मुड़ुस सां वेरी बणिजी चुका आहिनि। हिन नाला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां निकाह कयो आहे, न का ज़बरदस्ती आहे। हिननि SSP बदीन साहिब DIG हैदराबाद IG सिंध इंसानी हक़नि वारी तंज़ीमुनि इदारनि खे अपील कई आहे त असांखे जानी माली नुक़सान खां बचायो वञे। ऐं जो चवणो त मूं ते या मुंहिंजे मुड़ुस या उन्हनि जे माइटनि ते को केस कयो वञे त कूड़ो सम्झो वञे ऐं हीउ बयान रिकॉर्ड ते रखियो वञे। रिपोर्ट करे रहिया आहे टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। अजी तुंहिंजो नालो छा आहे? बेनज़ीर। पीउ जो नालो खैर मोहम्मद। ॼमार घणी आहे अजी तुंहिंजी? 20 साल। ज़ात कहिड़ी आहे बाबा? कहिड़ी? ही शहर कहिड़ो आहे? हिते छा करणु आहे बाबा? निकाह कंहिंसां थी करी? अलादाद जेको ही वेठो ही साॻियो आहे? अलादाद बाबा तोसां का ज़ोर ज़बरदस्ती त न आहे काई शादी करण में? पक को गैर मुनासिब वीडियो ठाहे तोखे धमकाए त कोन पियो बाबा? सती जी हिन खां तो ख़तरो हुजे त ॿुधा तोखे वापसि मोकिलूं घर पंहिंजी। कोई ख़तरो कोन्हे, पंहिंजी मर्ज़ी सां शादी करी पई। ठीकु आहे बाबा। पहिरीं शादीशुदा आहीं बाबा तूं? वानी शादीशुदा कोन्हे बाबा? घरां का सोन का शइ बाबा खणी आई? कुझु न? सच बि चई? कूड़ त कोन थी करे बाबा? हींअर मां होश में आहियो? को दबाव त कोन्हे न बाबा कंहिंजो? कलमो पढ़ो, जेको चयो सच चयो आहे, कूड़ त कोन ॻाल्हायो। तव्हांजो नालो अदा? पीउ जो नालो? अलाह। ज़ात कहिड़ी आहे बाबा? लिगारी। ही हिते छा करणु आयो? ही जॻह कहिड़ी आहे? कोर्ट में। हिते छा शादी करणु आयो? पंहिंजी मर्ज़ी सां करो पिया या ज़बरदस्ती आहे? ही तुंहिंजो तव्हांजे रिश्ते में साली वग़ैरह का शइ त कोन थी थिए बाबा? रिश्तेदारी त कोन्हे न? ईअं त न आहे रिश्तो हुजे साली या का शइ? अच्छा, अॻियां मां शादीशुदा आहियो? शादीशुदा कोन आहियो? ठीकु आहे।